को भी मिला है मुकद्दर से मिला है, लेकिन या रसूल अल्लाह हमें मुकद्दर भी आपके दर से मिला है। मुझे की आयत करीमा हमारे सामने खिदमत में रखी वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। अल्लाह तबारक व तआला कुरान पाक में इरशाद फरमायो, ए मुंहिंजा महबूब असां अव्हां खे आलमीन जे मथा रहमत बणाए मोकिलियो। मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रहमत परिंदनि जे मथा भी, चरिंदनि जे मथा भी, इंसाननि जे मथा भी, जिन्नात जे मथा भी आहे। हिन दुनिया खां ॿाहिरि जेके बि सयार आहिनि, जेके बि मखलूक आहे, उन्हनि जे मथा बि रहमत आहे। हिन दुनिया जे अंदरि समुंड जे अंदरि उन मछी जे मथा बि रहमत आहे। रहमत हुजूर जी रहमत वारे सौर में सिद्दीक़ अकबर जे मथा भी हुई, जो नाग जे ॾेढनि को हयो आहे, पंहिंजी रहमत सां शफ़ाअत कई है। जंग खैबर में मौला अली शेर खुदा जॾहिं अख जी तकलीफ़ खां माज़ूर थी पिया ॾिसण खां हुजूर अर्ज़ को इरशाद फरमायो, झंडो अवां जे हथ में अवां खैबर फतह कंदो। मौला कायनात फरमायो, मुंहिंजी अख हिन वक़्त ॾिसण खां माज़ूर आहे। हुजूर जी रहमत अख ते बि पई ऐं अख रोशन थी। हुजूर की रहमत, इसो रहमत अल्लाह तबारक व तआला हुजूर लाए फरमाया रहमतल लिल आलमीन। हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमत आहे ही आहे, पर अल्लाह तबारक व तआला जे तमाम अंबिया रहमत आहे। हजरत आदम अलैहिस्सलाम भी रहमत आहे, हजरत मूसा अलैहिस्सलाम भी रहमत आहे, ईसा अलैहिस्सलाम भी रहमत आहे, इब्राहिम अलैहिस्सलाम भी रहमत आहे, याकूब अलैहिस्सलाम भी रहमत आहे, यहया अलैहिस्सलाम भी रहमत आहे। तमाम अंबिया रहमत आहे। फकत फर्क छा है, हुजूर पे रहमत तमाम अंबिया रहमत, जैसे हुजूर अफजल आहिन तमाम जहान का, फर्क छा है। अल्लाह तबारक व तआला हजरत ईसा अलैहि फरमायो व रहमत मिन्ना, ईसा अलैहिस्सलाम मुंहिंजी रहमत मां हिकड़ी रहमत आहे, रहमत मां हिक रहमत आहे। हुजूर के फरमायो असां अव्हां के मोकिलियो से हिन जहान ते रहमत ई बढ़ाए तमाम आलम जे मथा। फर्क इहो आहे त हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमाम आलम जे मथा रहमत वारा आहिनि ऐं रब्बे ज़ुल जलाल रब्बिल आलमीन आहिनि। तमाम जहान जो पालण वारो मुंहिंजो रब आहे, उन जे मथा रहमत हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुभान अल्लाह। हुजूर जी रहमत जो सदको जंग में उन प्यासनि ऐं बुख वारनि जे मथा बि हुयो। सहाबा कराम अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह मुंहिंजे लॻी आहे, पाणी ख़तम थी वियो आहे। पाणी ये कोन फरमायो मूंखे बगा को खून तो कोन्हे तव्हांखे मां पाणी ॾियां। नहीं, हजरत मूसा कलीमुल्लाह जी हाथों मुबारक जमीन हमें हणी करे पानी कढन, हालांकि अल्लाह तबारक व तआला इहा भी कुदरत हथ में रखी आहे। नहीं, पंहिंजे ॾाॾे हज़रत इस्माइल वञा पंहिंजी पूरी मुबारक पैर में जमीन में लगाए करे जमीन में चश्मो कढियो, हालांकि इन खे भी करे सघनि पिया। हज़रत सुलेमान जी पंहिंजे गुलाम खे हुकुम कयो, अख शिंबड़ जे घट अरसे में तख्त खणी आयो, पाण खे हिकिड़े अदनाक सहाबा खे हुकुम फरमायो इहा शइ भी थी वञे। पर न, हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह तबारक व तआला वो शान ॾिनो आहे, इन सभिनी शयुनि जो ताल्लुक सब्र सां आहे। सब्र हुजूर जो मोहताज न, अल्लाह तबारक व तआला हुजूर सब्र जो मोहताज न आहे, सब्र हुजूर जो मोहताज आहे। हुजूर फरमायो प्यालो उल्टा, प्याले में जेतिरो पानी आहे वो प्याले में ला, पानी ने प्याले में लातन। उलमा कराम मुझे नजदीक बैठा साईं मुफ्ती साहब बैठा उलमा कराम बैठा तो साईं जने प्याले में आंगुर मुबारक लगंदी आहे, आम इंसान आंगुर लगंदे वो माए मुस्तअमल थी पवंदो आहे। हम दुरुस्त आहे, वो माए मुस्तअमल थी पवंदो आहे, हक़ मसलो सभिनी ख़बर आहे। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने पानी आंगुर मुबारक पंहिंजी लगाई आहे, तमाम सहाबा वो पानी पीतो आहे, उन घोड़न पानी पीतो आहे, उन उठन पानी पीतो, तमाम जो तमाम सहाबा कराम जो लही वई आहे। सुभान अल्लाह। असां जॾहिं के पानी में आंगुर लगायूं वो माए मुस्तअमल थी पवे, बिनी जहान जो सरदार जे पानी के लगे हथ मुबारक लगाए वो तमाम तासीर वारो पानी थी वञे, सभिनी जी तासीर आहे। अल्हम्दुलिल्लाह असां के इहो भी शुक्र आहे जो अल्लाह तबारक व तआला असां के उन रसूल जो उम्मती बणायो जेको पंहिंजो तमाम अंबिया में प्यारो अंबिया आहे ऐं असां के उन जी उम्मत में उन मज़ा खलके जो असां उन जो जश्न भी करे रहिया आहियूं, खुशी भी करे रहिया आहियूं। अल्हम्दुलिल्लाह मीलाद बज़ाहिर असां करे रहिया आहियूं, पर हिन मीलाद में तमाम जमायत जी शिरकत आहे।
पोइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नज़दीक जेको शख़्स मिलाद कंदो आहे, मिलाद कराईंदो आहे, मिलाद ॿुधंदो आहे, मिलाद ॿुधाईंदो आहे, सभिनी जा नाला हुज़ूर जे दरबार में अॻ में पहुची चुका हूंदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह तबारक व तआला अवां सभिनी खे ख़ुश ऐं आबाद फरमाईंदो ऐं इंशाअल्लाह ही मिलाद ईअं ई थींदा रहंदा। आख़िर में इहो चवणु चाहींदुसि, काफ़ी कसीर तादाद में जमायत मौजूद आहे, पंहिंजे अक़ीदे खां न फिरो। अल्हम्दुलिल्लाह, पीर साईं रोज़े वारे जेको असांखे अक़ीदो ॾिनो आहे, एतिरो त साफ़ अक़ीदो ॾिनो आहे, एतिरो त साफ़ अक़ीदो ॾिनो आहे, जेकर अखि बंदि करे असां उन अक़ीदे ते हलूं, अल्हम्दुलिल्लाह रोज़े वारे जे फैज़ सां सिधो जन्नत में पहुचंदासीं। अॼुकल्ह अक्सर तव्हां असां मंझि संगत जे असर जे करे रिज़ जो मथां ग़लबो आहे, रवाफ़िज़ जो मथां ग़लबो आहे। यादि रहे, मौलाए कायनात जो तमामु वॾो शान आहे। मौलाए कायनात जो शान इहो आहे, मुसाविर रहमत वारी जेकी आयत तव्हांजे साम्हूं बयानु कई, रहमत असल में चइबो उनखे आहे, जेकर मिसाल तव्हांखे सम्झायां मां, जेको माउ जो पेट हूंदो आहे, अम्मा जो जेको पेट हूंदो आहे, कॾहिं ॿुधो अथव त अम्मा जे पेट में को ॿारु रुनो हुजे? कॾहिं बि न रुनो आहे। इहो रहमत जो हिकिड़ो हिसो आहे। हुज़ूर सरवर कौनैन पेरनि खां वठी ज़ुल्फ़नि ताईं, ज़ुल्फ़नि खां वठी पेरनि ताईं रहमत आहे। हुज़ूर जो मर्तबो इहो आहे जो तमामु अंबिया अलैहिस्सलाम जे मथां ईअं फ़ाइज़ आहिनि, उन्हनि खे बि विलायत मिलंदी आहे, उन्हनि खे जेकी विलायत मिलंदी आहे त हुज़ूर जे दर तां मिलंदी आहे। ऐं हुज़ूर जे दर में, हुज़ूर जे दरबार में असां जेके तमामु हुज़ूर जी उम्मत अचूं था, हुज़ूर जे दरबार में जेको असांखे अव्हांखे फैज़ मिलंदो आहे, औलिया कराम खे जेको फैज़ मिलंदो आहे, मौला अली शेर ख़ुदा जे दर तां मिलंदो आहे। तमामु जेके बि अल्लाह जा वली आहिनि, जेसिताईं मौला शेर ख़ुदा, मौला कायनात अली करमल्लाहु वजह तआला खे न मञींदा, जेसिताईं विलायत जो आला, विलायत जो मर्कज़ न मञींदा, तेसिताईं विलायत कोन मिलंदी। पर इहो बि यादि रहे, जेसिताईं अव्हां ऐं असांजे दिलि में सैयदना सिद्दीक़ अकबर, उमर फारूक, उस्मान गनी जी मोहब्बत बि न हूंदी त मौला कायनात बि असांखे फैज़ कोन ॾींदा। सिद्दीक़ अकबर जो तमामु वॾो शान आहे। बस हिकिड़ी हदीस हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, खुलिक़्त अना व अबी बकर व उमर मिन दीन वाहिद व नुदफन। हुज़ूर फरमायो, अबू बकर सिद्दीक़, उमर फारूक ऐं मुंहिंजी मिट्टी अल्लाह तबारक व तआला सभिनी खे हिकिड़े पाक खमीर मां ठातो आहे। ऐं आख़िर में फरमायो, असां हिकु मिट्टी मां ठहियल आहियूं, दफ़न बि हिकिड़ी मिट्टी में थींदासीं। अगर कंहिंजे ज़हन में इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक में ख़ुदि इरशाद फरमायो आहे, असां जंहिं इंसान खे जंहिं मिट्टी मां ठाहींदा आहियूं, उन खे उन में रखंदा आहियूं ऐं क़यामत जे ॾींहुं उतां उनखे उथारियो वेंदो। तो पंहिंजे अक़ीदे ते सिधा ऐं साबित हलो। जेसिताईं अक़ीदे ते सिधा न हूंदासीं, मुर्शिदनि जो फैज़ कोन मिलंदो, रोज़े वारे जो फैज़ न मिलंदो। रोज़े वारे जो ख़ुदि जो फरमान आहे, मुंहिंजो मुरीद अगर नमाज़ पढ़े, सूद खां पासे हुजे, हराम खोरी खां पासे हुजे, अल्लाह जे ज़िक्र अज़कार में हुजे, तो जन्नत जा ज़ामिन उन असां आहियूं। इन में शर्त अची वई, कहिड़ी शर्त अची वई? नमाज़ जे वेझो हुजे, रोज़ा ज़कात जेके बि दीन अरकान आहिनि उन जे वेझो हुजे, तॾहिं ज़ामिन असां आहियूं। जेकॾहिं इहो कोन न कंदो त असां उन जा ज़ामिन न आहियूं। ऐं रोज़े वारे जो शान तमामु बुलंद बाला आहे। रोज़े वारे जे बचण जो शान इहो आहे कि अव्हां ई असांजा मुर्शिद आहिनि, हज़रत पीर साईं मीर मुस्तफ़ा मजज़ूब। अल्हम्दुलिल्लाह जेको असांखे फैज़ मिलियो आहे मौला कायनात जे दर खां, हुज़ूर सैयदना गौसे अपाक जे दर खां, हज़रत मुर्शिद मोहम्मद राशिद दौलत जे दर खां, इन रोज़नि वारनि खां फैज़ मिलियो आहे। अक़ीदो इहो हुजणु खपे। नकल ॿुधायां थो, हिकिड़ो प्यारो फ़क़ीर हुयो, हिन जागीर जो फ़क़ीर मूंखे ख़ुदि पाण ॿुधाए थो, चए थो हेकर हिकिड़ो मुरीद साईं जन आया, उहो मुरीद मिलण खां टाराए वियो। जॾहिं साईं जन ॿीहरनि सां मिलिया, बाबा तूं छो टाराए वएं? हुन पंहिंजो कोन को बहानो ॾिनो। हुन चयो, साईं मां तोखां दुआ कराईंदुमि, पर हिकिड़ी शर्त ते पको मुर्शिद थी। साईं जा वक़्त पका मुर्शिद सां आहियूं। चवणु लॻो, साईं जहिड़ी वक़्तु मां मरां, हालांकि छा हुयो कि हुन दिलि में थोरो फेट हुयो। चवणु लॻो, साईं जहिड़ी वक़्तु मां मरां, मुंहिंजे जनाज़े ते तूं पहुच। साईं जन जो हा तुंहिंजे जनाज़े सां पहुचंदासीं। हिकिड़े ॾींहुं हलंदे 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 मथां जागीर वारे जबलनि जे इलाइक़े जो हुयो फ़क़ीर, जबलनि ते चढ़ी वियो। जॾहिं जबल जी चोटी ते पहुतो, सोचणु लॻो
तो मुर्शिद चयो हो त जेमल मरद जे जनाले ते पहुंचंदो माए चोटी जबल जिया हिता के मुर्शिद मोर लाड़काने हेठा हिते कीअं पहुंचंदो ये दिल में जिया ख्याल है त साईं थापी रखे सुबह भरण किरतो जो जनालो पढ़ूं सुभान अल्लाह। यो त हजरत मस्त साईं जो शान है। ये शान तो मिलो है गौसे आजम का। गौसे आजम जो फरमाना है यदि अलल मुरीद कस्तमाल अर्द मुझे मुरीदन जे मथा मुझो हथ एड़ी तरह है कस्तमाल अर्द जिया आसमान न जमीन जे मथा है। तो जने असा पंहिंजा अमल दुरुस्त कंदासे तने यो कस्तमाल अर्द वालो कानून पूरो थींदो। जेकर अमल दुरुस्त न हुंदा त मुर्शिद भी असा के पंहिंजो क़यामत जे ॾींहुं कोन कंदो। रही गाला फरमाइंदो जॾहिं दुनिया में तव्हांखे हुकुम करे वियमि त उहो कोन पूरा कया हाणे छो कहिड़ी उम्मीद मूं में खणी आया आहियो। मुंहिंजो चवणु तव्हांजो अल्लाह तबारक व तआला क़बूल मक़बूल फरमाए। अल्हम्दुलिल्लाह ईअं मिलाद कंदा रहंदासीं थोड़ो हुजे घणो हुजे हुजूर जी दरबार में मिलाद फरमायो मिलाद कयो। अल्हम्दुलिल्लाह मिलाद जे सदके बीमारियूं भी परते थी वेंदियूं दुख भी परते थी वेंदा ऐं अल्हम्दुलिल्लाह ख़ुशियूं ई ख़ुशियूं हुजो। जज़ाकल्लाह।